नाज़रीन खबरुनि जो सिलसिलो जारी है। बेड़ा सिटी का खबर ॾींदा हलूं। बेड़ा सिटी में अवामी तहरीक जो 11 अक्टूबर खां निकितल सिंध बचायो, सिंध जा वसीला बचायो जागृता लॉन्ग मार्च बेड़ा सिटी प्रेस क्लब आॾो पहुतो, जिथे अॻवान खिताब कंदे चयो त सिंध में धारियुनि जो कब्ज़ो बरक़रार आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो नदीम मंगी पंहिंजी इन रिपोर्ट में। अवामी तहरीक, सिंधियाणी तहरीक ऐं सिंध हारी कमेटी पारां 11 अक्टूबर खां सिंध बचायो ऐं सिंध जा वसीला बचायो पैदल मार्च सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदो बेड़ा सिटी पहुतो, जिते शानदार आजियां कई वई। अवामी तहरीक जे कारकुननि ऐं शहरियुनि पारां गुलनि जी वर्खा कई वई। इन मौक़े ते अॻवाननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असीं लॉन्ग मार्च आहे 11 अक्टूबर खां शुरू थी आहे, मुख़्तलिफ़ ज़िलनि मां थींदी अॼु ज़िले नौशहर फिरोज़ में पहुती आहे। उन जा जेके बुनियादी मक़सद इहो आहे त सिंधियुनि में जेको नियाणियुनि जो क़त्लेआम कयो थो वञे ऐं उनखे करप्शन बि जेका उरूज ते अची वई आहे, बेरोज़गार नौजवान ख़ुदकुशी पिया कनि, रोज़गार कोन्हे को, ऐं नियाणियुनि जो क़त्लेआम सरेआम जेको यूनिवर्सिटी में कयो पियो वञे, जो माना जेके असां नौजवान नियाणियूं आहिनि ॿीहर को बि वालदेन माना उहे यूनिवर्सिटियुनि में छोकिरियूं छॾे ई न। सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिनो आहे मलक रियाज़ जे बारे में। जो मलक रियाज़ जेका करप्शन वसीले ॾाढ मुड़सी वसीले लखे एकड़ ज़मीननि ते कब्ज़ो करे उतां खां सिंधी माण्हुनि खे लॾायो आहे। सिंध जा क़दीमी ॻोठ बिल्डोज़ कया आहिनि। उन जे लाइ फ़ैसिलो ॾिनो त मलक रियाज़ उन में मुलविस ऑफिसरनि ऐं सहूलियतकारनि ते केस दाख़िल करे उन ते अमल कोन्हे कयो वियो। असांजो मुतालबो वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध जी गवर्नमेंट ते इन ॿिन्ही मसइलनि ते अमल न करण जे सिलसिले मंझि कंटेम ऑफ कोर्ट जा केस हलाया वञनि त ॿिन्ही फ़ैसिलनि ते अमल छो न आहे कयो वियो। हाणे ॻाल्हि इहा त तव्हांजे चैनल खे जसो हुजे जो तव्हां इलाइक़े जा नौशहर फिरोज़ जा मसइला खणो था ऐं उनखां सवाइ जेके क़ौमी मामला थियनि था उन्हनि ते बि तव्हांजी नज़र आहे, उन लाइ बि कवरेज कयो था। उन ते तव्हांखे सॼी टीम खे जसो हुजे। ऐं तव्हांजो टीवी चैनल ई ॾिसंदो रहंदो आहियां, यूट्यूब ते ख़ासि करे। अॼोकी जेका मार्च आहे उहा अवामी तहरीक जी आहे। हमेशह जॾहिं बि सिंध ते ॾुखियो वक़्तु आयो आहे जॾहिं बि, तॾहिं अवामी तहरीक, सिंधियाणी तहरीक, उनजो क़ाइद इनकलाब मोहतरम रसूल वशपली जो जदोजहद कई आहे, सिंधियुनि खे सुजागी जो सॾु ॾिनो आहे। हीअ जेको मार्च आहे उहो को माण्हुनि खां वोट वठण जे लाइ न आहे, पर सुजाग करणु आहे। नाज़रीन तव्हां हिननि जा वीचार ॿुधायो। हिननि इहो चयो आहे त हिन मार्च जो मक़सदु इहो आहे त सिंध जा जेके वसीला चोरी पिया थियनि, सिंध में धारियुनि जी आबादकारी बि थिए, या अवामी जेका सोच आहे उन्हनि खे सुजाग करण लाइ ही निकिता आहिनि। कैमरामैन अली हैदर कलोड़ सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ टीवी बेड़ा सिटी।